अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। जी दोस्तों, वताए फ़कीर जे गुफ़्तनि सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं अव्हांजे पंहिंजे पसंदीदा यूट्यूब चैनल हमसफ़र एंटरटेनमेंट ऐं न्यूज़ ते। ॻाल्हि कंदा आहिनि त वताए फ़कीर जे पाड़े में कंहिं घर मां हिकु राति जो चोरी थी। सुबुह जो चोरनि जा पेर ॾिसण लाइ माण्हू अची गॾु थिया। फ़कीर घणा माण्हू ॾिसी उन्हनि वटि आयो। पुछियाईं त हेतिरी ख़ल्क़ छो अची हिते गॾु थी आहे। माण्हुनि चयो, वताया राति चोरी थी वई आहे। फ़कीर चयो त पोइ हिते गॾु थियण मां कहिड़ो फ़ाइदो, हलो त हली ॻोल्हियूं था। माण्हू पेर खण चोरनि जे पुठियां पिया। वताए चोरनि जी ॻोल्हा में सिधो मुक़ाम में वियो। उते वञी वेही रहियो। किन माण्हुनि वताए फ़कीर खे उते ॾिसी पुछियुसि त फ़कीर हिते छा वेठो करीं। फ़कीर चयो, ख़्यालु न करियो, मूं अॻु वरितो अथमान, हाणे भॼी न छुटंदा। ख़ुदा जी कुदरत, चोर बि मुक़ाम लॻ ॿूड़नि में लिका वेठा हुआ। वताए फ़कीर जी ॻाल्हि ॿुधी हिननि चयो त चोरी वताए खे मोटाए ॾियो। शायदि वताए खे असांजे हिते अचण जी ऐं लिकण जी सभु ख़बर आहे। तो खेसि चोरनि आहिस्ते सॾे चयऊं। फ़कीर माठ मेठ में इहा चोरी सुई सघे सुधी असां खां वठी हथु कर, पर कंहिंखे असांजी कल न ॾे। वताए चोरीअ जो सामान वठी ॿाहिरि बीठल हमरान खे सॾु कयो ऐं चयो, बाबा चोर बि लधा, चोरी बि मिली, हाणे पंहिंजो माल खणो ऐं वञो पंहिंजे घरनि ॾांहुं। त दोस्तों, अव्हांखे अॼु कोई गुफ़्तो कीअं लॻो, पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कंदा। ईंदड़ कंहिं गुफ़्ते, कंहिं नई ॻाल्हि, कंहिं आखाणी ताईं पंहिंजे मेज़बान अमन जलील खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, अल्लाह वाही।